मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जी अहम सुर्ख़ी आहे त वज़ीर आज़म चयो आहे त कुझु पार्टियुनि जे करे पार्लियामेंट जो वक़ार मजरू थियो आहे। धरणे ऐं पानामा केस सबबि मुल्क जी मईशत मुतासिर थी आहे, पर हुकूमत मुल्क जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणायो ऐं बिजलीअ जे बहिरान ते ज़ाब्तो आंदो आहे। चूंडुनि लाइ उमेदवारनि बाबति टिकेटूं ॾियण जो फ़ैसिलो नून लीग जो पार्लियामानी बोर्ड करे थो। कंहिं हिकु फ़र्द खे टिकेट ॾियण जो अख़्तियार नाहे हूंदो। हिन चयो त कराची जूं रौनकूं बहाल थियण ते ख़ुशी थी रही आहे। कराची में PSL जो फाइनल मुनाक़िद थियण हुकूमत जी मुसबत पॉलिसियुनि जो नतीजो आहे। अहम सुर्ख़ी आहे त परवेज़ रशीद चयो आहे त चौधरी निसार नवाज़ लीग जे प्लेटफॉर्म तां चूंडुनि में हिसो न वठंदो। खेसि हाणे उहो फ़ैसिलो करणो पवंदो त हू पार्टी में रहणु चाहे थो या रस्ता धार करे थो। नवाज़ लीग में चौधरी निसार जी क़िस्मत जो फ़ैसिलो पार्टी जो सदर शहबाज शरीफ़ कंदो। अहम सुर्ख़ी आहे त इस्लामाबाद में ॿीहर PSL चैंपियन पाकिस्तान सुपर लीग जे 3 सीज़न जो कराची में यादगार फाइनल इस्लामाबाद यूनाइटेड पिशावर ज़ुल्मीअ खे 3 विकेटुनि तां हाराए छॾियो। डेरन सेमी जी दिफ़ाई चैंपियन टीम पिशावर ज़ुल्मीअ खे पहिरियां बैटिंग जो वारो मिलियो। 20 ओवरनि में 148 रन्सूं कामरान अकमल न हलियो। इस्लामाबाद यूनाइटेड खे लिविक रैंकी जे तूफ़ानी 50 साफ़ज़ादा फरहान ऐं आसिफ अलीअ जे शानदार बैटिंग ॿियो भेरो ट्रॉफी ॾियारे छॾी। फातिह टीम जे रांदीगरनि जो ज़बरदस्त जश्न। नेशनल स्टेडियम में हज़ारे तमाशाइनि बि फाइनल जो भरपूर मज़ो वरितो। रैंकी मैन ऑफ दी मैच करार। अहम सुर्ख़ी आहे त 20,000 शौक़ीननि PSL फाइनल ॾिठो। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कैमराउनि ज़रिए निगरानी कई वई। स्टेडियम ॾांहुं वेंदड़ मुख़्तलिफ़ रोडनि खे कंटेनर रखी बंदि कयो वियो। 80 कैमराऊं नसब कई वयूं हुयूं। शटल बसनि ज़रिए माण्हू स्टेडियम पहुता। स्टेडियम ते ईंदड़ हर शौक़ीन खे झड़तीअ बैदि अंदरि छॾियो वियो। रेंजर्स ऐं पुलिस जा वॾी तइदाद में अहलकार चौकस रहिया। रश सबबि दरवाज़ा बंदि करण जो टाइम वधायो वियो। पीअण जो साफ़ ऐं थधो पाणी फ़राहम करण लाइ 40 इलेक्ट्रॉनिक कूलर रखिया विया। 30,000
शौक़ीननि फाइनल ॾिठो। आर्मी चीफ चयो आहे त अॼु पाकिस्तान खटे वियो, क़ौमी जज़्बे खे हाराए नथो सघिजे। क्रिकेट जे शौक़ीननि मिसाली नज़्म व ज़ब्त मुज़ाहिरो कयो आहे। इस्लामाबाद यूनाइटेड खे मुबारकूं हुजनि। चीफ जस्टिस चयो आहे त आऊं चीफ जस्टिस तौरु डिक्टेटर न आहियां। कानून जे पासदारी कंदे उन मूजिबि हलणो पवंदो। सिधी रीत हर मामले में मुदाख़लत नथो करे सघां। हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त कासमाबाद में शादी तक़रीब दौरान 2 सालनि जो ॿारड़ो गटर में ॿुॾी फौत थी वियो। सुई गैस सोसाइटीअ में काल राति शादी तक़रीब दौरान 2 सालनि जो ॿारड़ो मोहम्मद नायान वलद कामरान खोखर रांदि कंदे गटर में किरी पियो, जंहिंजे घर में गैर मौजूदगीअ ते वारिस परेशान थी विया। अधु कलाक जी ॻोल्हा बैदि वारसनि खे मोहम्मद नायान जो लाश गटर मां मिलियो, जंहिंजो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। कंहिं ते बि शक न आहे ऐं न ई कंहिंखे ज़िम्मेवार सम्झूं था। हिन चयो त मुंहिंजो हुकूमत ऐं इंतिज़ामिया खां सिर्फ़ु एतिरो मुतालबो आहे त खुलियल गटरनि ते ढकण हया वञनि त जीअं को बि माण्हू गटर में ॿुॾी फौत न थिए। मालूम थियो आहे त मासूम ॿारड़ो गटर ते ढकण न हुजण सबबि गटर में किरी ॿुॾी फौत थियो आहे। अहम सुर्ख़ी असां वटि आहे त नवाब वली मोहम्मद में 6 घरनि खे ॿारड़ी सड़ी फौत थी वई। बचलपुर स्टाफ वटि पोरे सांगे आयल थरपारकर वासियुनि जे 6 घरनि खे चुल्ह जे चिणग मां बाहि लॻी वई। बाहि सबबि पोरे तन्नू भील, पूंजो भील ऐं चंदो भील जा 4 कखावा घर मुकमल तौर सड़ी रख में तब्दील थी विया। घर में मौजूद चंदू भील जे 5 वरहनि जी न्याणी अलीना सड़ी ज़ख़्मी थी पई। इस्पताल नींदे रस्ते में ई फौत थी वई। फौती ॿारड़े जे घर में कोराम अमर के बेहोशी जा दौरा पवण लॻा। वाक़े सबबि इलाइक़े में सोग वारो माहौल। बाढे मां असां वटि अहम ख़बर आहे त कराची जे निजी इस्पताल में दिलि जे दौरे सबबि लाॾाणू करे वियल क़ौम पुरस्त अॻवान कमर भट्टीअ जो मढ़ कराची खां अबाणे शहर बाढा में एम्बुलेंस ज़रिए जुलूस जी सूरत में संदसि रिहाइशगाह ते आंदो वियो, जॾहिं त सोग में बाढा शहर मुकमल बंदि रहियो। जॾहिं त क़ौम पुरस्त अॻवान कमर भट्टीअ खे सवें आलिन अखियुनि सां पंहिंजे अबाणे शहर बाढा में मिटीअ मां हवाले कयो वियो। आख़िरी रस्मनि में क़ौम परस्त धुरियुनि SUP जे अॻवान सैयद मुनीर हैदर शाह, जिसम अॻवान अब्दुल ख़ालिक जूण जो, जिसकम अॻवान नियाज़ कालाणी, हनीफ़ सागर बुढ़दी, नायाब सरकश, जीअ सिंध लिबरल फ्रंट जे अॻवान नवाज़ खान ज़ंवर, सिंधी अदबी संगत जे सत्तार हुलियो, शहर जे सियासी समाजी अदबी तंज़ीमनि सहाफ़ियनि तोड़े शहरिन ऐं मिटनि माइटनि शिरकत कई। जॾहिं त तदफ़ीन भट्टीअ चौक ते क़ाइमु संदसि राइस मिल में कई वई। शाहपुर जानिया में इमाम बख्श ॾारी, नज़ीर ॾाहारी, ज़फ़र बुगियो, मुस्तफ़ा मला, असद बुगियो, नईम अहमद चन्ना ऐं ॿियनि तज़ियती मेड़ाको कोठाए मरहूम जे रूह खे ईसाल सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरी। टंडो ग़ुलाम अलीअ मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त टंडो ग़ुलाम अलीअ में पसंद परणो कंदड़ नौजवान क़तल। निज़ामानी पेट्रोल पंप साम्हूं सईद ख़ासकैली 23 सालनि जे ग़ुलाम शाह ख़ासकैलीअ ते फायर कया। नौजवान थॾे ते दम ॾिनो। पुलिस लाश इस्पताल मां पोस्टमार्टम कराइण बैदि वारसनि हवाले करे छॾियो। जवाबदार पिस्टल समेत गिरफ़्तारी ॾेई छॾी। ग़ुलाम शाह खे क़तल करण ते को बि पछताओ न आहे। सईद ख़ासकैली मक़तूल ग़ुलाम शाह जवाबदार सईद जे भेण हाजानी ख़ासकैलीअ सां 2 साल अॻु पसंदि जो परणो कयो हो। टंडे मोहम्मद ख़ान मां ही असां वटि अहम ख़बर आहे त टंडो मोहम्मद ख़ान मां गुम कयल जिसाफ़ जे अॻवान सूफ़ी हामिद जी गुमशुदगीअ जे ख़िलाफ़ वारसनि क़ौम परस्त पार्टियुनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि पारां गॾियल एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में जिस्कम बशीर कुरैशी ग्रुप जिसाफ़, जीअ सिंध तहरीक, डॉक्टर सफ़दर सरकी ग्रुप, जीअ सिंध क़ौमी महाज़ आरीसर ग्रुप ऐं माइटनि गॾियल तौरु टंडो मोहम्मद ख़ान प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कंदे संदसि बाज़ियाबी लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सूफ़ी हामिद जे वालिद क़ौमी फ़नकार बीजल सिंधी ऐं क़ौम परस्त अॻवान ज़हूर हाले पोटो अब्दुल ख़ालिक ख़ासकैली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सूफ़ी हामिद खे बिना कंहिं जवाज़
खंबे खणी गुम कयो वियो आहे। 7 ॾींहं गुज़री विया आहिनि पर संदसि को बि ॾस पतो मिली न सघियो आहे, जंहिंजे करे संदसि हयातीअ खे ख़तरो आहे। खेसि फौरी तौरु बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रखंदासीं। ॿी बि अहम सुर्खी हैदराबाद मां ई असां वटि आहे त कमरेड जामसाकी जे यादि में जर्मनीअ जे शहर हैम्बर्ग में तज़ियती मेड़ाको थियो, जंहिंमें कमरेड जामसाकीअ जी जिदोजहद जी वाखाण कंदे उन जिदोजहद खे अॻिते वधाइण लाइ ज़ोर भरियो। उन मौक़े ते हैम्बर्ग में मौजूद सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि फरीद कुरैशी, जहांगीर मुश्ताक शाह, ज़ाहिद कुरैशी, शौकत एहसानुल्लाह सोहो ऐं ॿियनि कमरेड जामसाकी 4 मार्च शागिर्द जिदोजहद जो सरवाण ऐं अयूबी आमरीत ख़िलाफ़ पहिरियों बग़ावत कंदड़ सिंधी शागिर्द हो। जामसाकी पंहिंजी सॼी ॼमार पोहरियत तबिके, मज़दूरनि ऐं हारियुनि लाइ जिदोजहद कंदे गुज़ारी। जामसाकी तारीख़ जो हिकु वॾो नालो हुजण सां गॾु जिदोजहद जी अलामत आहे। हिननि चयो त कमरेड जामसाकी साम्राजी इस्तेसाल ऐं आमरीत ख़िलाफ़ जिदोजहद कंदे सॼी ॼमार जेल जे काल कोठड़ियुनि में गुज़ारियो। हिननि चयो त पाकिस्तान में जमहूरियत जी बहालीअ खां वठी अमुन मार्च ताईं कमरेड जामसाकीअ जो हिकु तवील दास्तान आहे। जामसाकी आख़िर ताईं सियासी जिदोजहद सां गॾु पंहिंजे जिस्मानी बीमारीअ सां मुसलसल विढ़ंदो रहियो। कमरेड जामसाकी जिस्मानी तौर ते अॼु असां में मौजूदु न आहे, पर नज़रियाती ऐं सियासी तौर ते हू हमेशह असांजे दिलनि में ज़िंदा रहंदो। तज़ियती मेड़ाके में कमरेड जामसाकी लाइ दुआ पिणु घुरी वई। हैदराबाद मां बि असां वटि अहम सुर्खी आहे त हैदराबाद बोर्ड जा 8 इम्तिहानी सेंटर हसास करार ॾिना विया आहिनि। इम्तिहानी सेंटर ॿाहिरां फोटो स्टेट दुकान खोलणु, गैर वास्तेदार माण्हुनि जे अचु वञु ऐं मोबाइल फोन ते पाबंदी हई वई आहे। हर सेंटर ते मुक़रर पुलिस अहलकार शागिर्दनि जी चेकिंग कंदा ऐं पोइ उन्हनि खे सेंटर में छॾींदा। अहम सुर्खी असां वटि आहे त थरकूल पावर प्लांट ते कमु कंदड़ पोहरित खॾे में किरी फौत थी वियो। ॻोठ कुंभारियो वासी 30 सालनि जो रामियो भील फौत थी वियो आहे। एंग्रो तर्जुमान। अहम सुर्खी आहे त मेहड़ वाक़े जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मेहड़ में एहतियाती मुज़ाहिरो। अॻवान चयो त किथां जो इंसाफ़ आहे, चूंडियल नुमाइंदा क़तल थिया, पुलिस कख भञी बीणो न कयो। मुख्य जवाबदार अॼु बि आज़ाद आहिनि। सिंध जा साञावंद माण्हू हुकूमत ऐं पुलिस ते दबाव विझनि। अहम सुर्खी आहे त लखीअ में जरगो 9 खूननि जो निबेरो, 1 करोड़ रुपया ॾंड। अकबर ऐं याकूब मीरानी जे धुरिन में गौस बख्श महर अज़हर ख़ान कुमारियो ऐं साथियुनि रखियो मीरानी निबोरो करायो। धुरिन जूं ॻाल्हियूं ॿुधण बैदि याकूब मीरानी धुर ते 5 खून, 5 ज़ख़्मी ऐं फ़ैसिले जी भंजकड़ीअ जा 65 लख ॾंड मुक़ररु कयो वियो। अकबर मीरानी वारे धुर मथां 4 माण्हुनि जा खून ऐं 5 ज़ख़्मियुनि जा 45 लख रुपया ॾंड मुक़ररु करण जी फतवा ॿुधाई वई। ॿिन्ही धुरियुनि जूं माण्हुनि फतवा क़बूल कंदे ॾंड वारी रक़म 3 क़िस्तनि में अदा करण जो वाइदो कयो। धुरियुनि खे खीर खंड कयो वियो। उमरकोट मां बि असां वटि अहम ख़बर आहे त उमरकोट में इतला ते पुलिस शादी काज ते छापो हणी नंढी ॼमार जे 2 कुंवारिन समेत 4 घोट ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवीअ खे गिरफ़्तार करे वरितो। बाद में खेनि आज़ाद कया विया। शहर जे चनापाड़े में उमरकोट वुमेन पुलिस इतला ते छापो हणी नंढे ॼमार जे 2 छोकिरियुनि 13 वरनि जी हलीमा ऐं 14 वरनि जी आरफीना समेत 6 नियाणियुनि जे थींदड़ शादी रोकराए 6 घोटनि नसरुल्ला चन्ना, अब्बास चन्ना, नज़ीर चन्ना ऐं नूर अहमद चन्ना समेत निकाह पढ़ाईंदड़ मौलवी निज़ामुद्दीन चन्नूअ खे ॼाणियुनि समेत गिरफ़्तार करे थाणे ते आंदो वियो, जॾहिं त हिफ़ाज़ती तौरु 2 कुंवारनि खे बि थाणे ते आंदो वियो। जॾहिं त वुमेन पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश करण जे बजाए कुझु कलाकनि बैदि घोटनि, ॼाणियुनि ऐं मौलवीअ खे मुबैना ॾेती लेती बैदि आज़ाद करे छॾियो। ॿिए पासे निकाह पढ़ाईंदड़ मौलवी निज़ामुद्दीन चन्नू गिरफ़्तारीअ बैदि थाणे ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त माण्हू मञनि नथा, चवनि था त इस्लाम में नंढी उमिरि में शादी जाइज़ आहे। इस्लाम वारो कानून त हिते नाहे। असां निकाह था पढ़ूं, माण्हू असांखे घर में छोकिरियुनि जी तस्दीक करण लाइ नथा वठी वञनि, पर छोकिरियुनि जी उमिरि
शादीअ जे राज़बे लाइ तस्दीक करण लाइ शाहिद ऐं वकील वेंदा आहिनि। हिन शादीअ में बि वकील शाहिद विया जेके तस्दीक करे आया। हुन राब्तो करण ते उमरकोट जे वुमेन थाणे जी SHO ख़ुशबख़्त ॿुधायो त असां इतला ते शादीअ ते छापो हयो जिते 4 कुंवार छोकिरियुनि मां 2 बालिग़ हुयूं ऐं 2 नाबालिग़ हुयूं, जिन खे असां थाणे ते आंदो जिते छोकिरियुनि शादी थियण जो एतराफ़ कयो आहे। लेकिन छोकिरियुनि जे वालिदैन ऐं घोटनि जे वारसनि चयो त असां छोकिरियुनि जी शादी न पर मंगणी कराई आहे। तंहिं करे असां छोकिरियुनि जे वारसनि खां हींअर शादी या रुख़सती न कराइण बाबति हलफ़नामो लिखाइण बैदि खेनि आज़ादु कयो आहे। वाज़े रहे त औरतुनि जे केसनि लाइ उमरकोट में 1 महीनो अॻु अलॻि औरताणो थाणो क़ाइमु कयो वियो आहे, जंहिं बैदि नंढे ॼमार जे नियाणियुनि जो ही पहिरियों केस आहे जंहिंमें बि पुलिस ॾेती लेतीअ ते पहिरीं केस खे उकलाए छॾियो। करौंडीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त करौंडीअ मां दुकानदार खे खंबे गुम करण ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे शहरियुनि मेरान नेशनल हाईवे ते टायर साड़े धरणो हयो। कराची में नौजवान जे कराचीअ में गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई। सियासी समाजी तंज़ीमनि शहरियुनि ऐं वारसनि करौंडीअ में शटर बंद हड़ताल करे मुज़ाहिरो कयो ऐं मेरान नेशनल हाईवे ते टायरनि खे बायूं ॾेई धरणो हयो। उन दौरान नौजवान जे सौट आरिफ हुसैन लाशारी घासलेट हारे पाण साड़ण जी कोशिश कई त माण्हुनि खेसि बचाए वरितो। उन मौक़े ते सुभान लाशारी, हुज़ूर बख़्श लाशारी, नबी बख़्श लाशारी, तारिक अली लाशारी ऐं ॿियनि चयो त सिकंदर लाशारी स्पेयर पार्ट जो दुकान हलाईंदो आहे। हिन जो कंहिं बि ॾोहारी सरगर्मी या तंज़ीम सां वास्तो न आहे। दुकानदार खे 6 निकाब पोश माण्हू अगवा करे विया आहिनि। अकरी चौदगी तोड़े फैज़गंज पुलिस खे इतला कयो पर पुलिस लातालकी करे रही आहे। हिननि चयो त असां ग़रीब आहियूं, अगवा करे ज़ुल्म कयो आहे। हिननि मुतालबो कयो त सिकंदर लाशारीअ खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। मिठीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त अवामी जमहूरी पार्टीअ जे मरकज़ी अॻवान कामरेड विष्णुमल गौस जतोई, सुमार राहिमो ऐं ॿियनि मिठीअ में सदियुनि खां क़ाइम कॉलोनियूं डाहे सफ़ारी पार्क ठाहिण जी सख़्त मुज़म्मत कंदे मुतासिरनि जो भरपूर साथ ॾियण ऐं खेनि क़ानूनी मदद फ़राहम करण जो ऐलान कयो। हिननि चयो त थर में मादनियात मिलण बैदि हिकिड़े पासे धारियुनि जा कटक आणे मक़ामी माण्हुनि जे हक़ तलफ़ी ऐं ज़्यादतियुनि जो डिघो सिलसिलो शुरू कयो वियो आहे त ॿिए पासे मिठी समेत सॼी ज़िले में सालनि खां आबाद मक़ामी माण्हुनि खे मालिकाना हक़ ॾेई खेनि क़ानूनी तहफ़ुज़ ॾियण बदिरां संदुनि घर बिल्डोज़ करे उते धारियुनि जे पिकनिक लाइ पार्क ठाहे अयाशियुनि जा अॾा क़ाइमु कया पिया वञनि, जेका मक़ामी माण्हुनि सां वॾी ज़्यादती आहे। थर जे अवाम सां वेसा घातियुनि में मक़ामी चूंडियल नुमाइंदा अॻवाणीअ वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जेको अमल कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि अहिड़ो इज़हार मिठीअ में AGP जे इजलास में अॻवाननि ॻाल्हाईंदे कयो। हिननि चयो त थर जे कोयले ते सभ खां पहिरीं ऐं बुनियादी हक़ थर जे मक़ामी माण्हुनि जो आहे ऐं बाद में सॼी सिंध मादनी वसीलनि जी मालिक आहे। थर जे कोयले मां ठहंदड़ बिजलीअ मां थर ऐं सिंध खे छा मिलंदो उन जी वज़ाहत करण लाइ सिंध हुकूमत ऐं कंपनियूं तयारु न आहिनि। असीं मुतालबो था करियूं त थर जे कोयले मां ठहंदड़ बिजली सॼे थर खे मुफ़्त सप्लाई कई वञे ऐं सिंध सूबे खे उन जो घुर्बल शेयर रॉयल्टी तौरु ॾिनो वञे। हिननि चयो त मिठी समेत थर जे समूरनि शहरनि जे सिटी सर्वे कराए सालनि खां घर ठाहे वेठल मक़ामी माण्हुनि खे मालिकाना हक़ ॾेई खेनि रिहाइश खे क़ानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे। मिठी जे बजीर कॉलोनी खे ढाहे उते सफ़ारी पार्क ऐं स्विमिंग पूल जहिड़ा मनसूबा अॾण खां पासो करे मुतबादल हंध ते उहे मनसूबा जोड़िया वञनि जिते अवाम खे का तकलीफ़ न थिए। हिननि चयो त बजीर कॉलोनी बिल्डोज़ करण जी न रुगो मुज़म्मत पर मुतासिरनि जे पार्टी वकीलनि मार्फत क़ानूनी मदद करे भरपूर साथ ॾींदासीं। हिननि चयो त अवामी जमहूरी पार्टी सिंध निज क्लासिकल ऐं मुनफ़रद पार्टी आहे जंहिं वटि शख़्सियत परस्ती या ऊंच नीच जो को तस्वुर कोन्हे। हिननि चयो त तइलीम खां सवाइ तब्दीली ऐं इनकलाब जो तस्वुर अजायो आहे। तंहिं करे असांजो पहिरियों फोकस तइलीम आहे। थर जे हर तइलके में तइलीमी कचहरियूं कराए तइलीम खे उजागर करण जी मुहिम हलाई वेंदी। हुसड़ीअ मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त हुसड़ी पुलिस उज़मा जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई। 17 ॾींहं गुज़रण बावजूद मासूम नियाणीअ जे कातिलनि जो पुलिस खे पतो न पइजी सघियो। केतिरा ई अॻवान आया पर केर बि इंसाफ़ ॾियारे न सघियो आहे।
वालदेन। अहम सुर्खी आहे त गुलामुल्ला जे काउंसलरनि जो ज़िले चेयरमैन ख़िलाफ़ धरणो। यूसी चेयरमैन तुफ़ेल मेमण जी अॻवानीअ में प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। ज़िले चेयरमैन ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। 24 महीननि खां फंड नाहिनि मिलिया। यूसी खसारे में आहे। एतिरी बजट न आहे जो काउंसलर नलको हणाइनि। मुज़ाहिरीन जो चवणो त ज़िले चेयरमैन ॿुधण लाइ तयार न आहे। हू पार्टीअ ख़िलाफ़ साज़िश कंदे विढ़ो ऐं विढ़ायो पॉलिसीअ ते अमल करे पियो। यूसी ऑफिस बि न आहे। कर्ज़ खणी कमु हलायूं पिया। ज़िले चेयरमैन खे हटायो वञे न त इस्तीफ़ाऊं ॾींदासीं। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी जीअं सिंध कॉमर्स पार्टीअ जे सरबराह कमर भट्टीअ जी वफ़ात ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त कमर भट्टी सॼी ज़िंदगी क़ौम परस्त सियासत सां सलाहियल रहियो। क़ौम परस्त जिदोजहद में हिन भरपूर किरदारु अदा कयो। हिन जेल फटकनि ऐं रूपोशन बावजूद बि सिंध जे फिक्री क़ौम परस्त सियासत तां हथ न खयो। कमर भट्टी जे सिंध लाइ कयल जिदोजहद सियासी कारकुननि खे हमेशह यादि रहंदी। होॾां सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सेक्रेटरी जनरल गुलज़ार सुमरो प्रेस बयान में चयो आहे त STP तरफ़ां सिंध जे बरंदड़ अहम मसइलनि ते 28 मार्च खां 24 अप्रैल ताईं एहतिजाज करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंमें धारी आबादकारी, दारिन खे शनाख्ती कार्ड जारी करण ऐं ॿिया मसाला शामिल आहिनि। नंगर पार्कर मां बि असां वटि अहम ख़बर आहे त नंगर पार्कर जा खूह सुकण सबबि पीअण जे पाणीअ जो बहिरान शिदत इख़्तियार करे वियो। शहरनि खे खूहनि ते लॻल वाटर सप्लाई मां बि रोज़ाने बदिरां हफ़्ते में हिकु भेरो सिर्फ़ु 15 मिंटनि लाइ पाणी मिलणु लॻो। शहरनि जे पीअण वारे पाणीअ जो मसइलो वॾे अरसे खां हल न थी सघियो आहे। 22 फरवरीअ ते पीपल्स पार्टीअ जे जलसे में MNA फरियाल टालपुर वॾे मेड़ाके खे ख़िताब कंदे वाइदो कयो हो त मिठीअ खां नंगर पार्कर ताईं पाणी वारे पाइप लाइन जो कमु मुकमल थी वियो आहे। कुझु रहियल कमु महीने में मुकमल थियण बैदि नंगर पार्कर वासियुनि खे 1 महीने बैदि मिठो पाणी घरनि में पहुचंदो। फरियाल टालपुर जे वाइदे महीने खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि पाणी ॾियण बाबति अञा ताईं को कमु कार न थी सघियो आहे। नंगर पार्कर खे पाणी सप्लाई कंदड़ टांको बञा ठही न सघियो आहे। शहर खे पाणी सप्लाई करण लाइ टांको शहर खां 4 किलोमीटर परे ॻोठ पोरण वाह में ठाहियो वियो आहे, जॾहिं त मिठीअ खां नंगर पार्कर ताईं ईंदड़ पाइप लाइन ते ठहियल पंपिंग स्टेशन ते अञा ताईं बिजलीअ जो को बंदोबस्तु नाहे कयो वियो। नंगर पार्कर शहर ऐं भरपासे जे यूनियन काउंसलरनि बहिराणो, पेथापुर, आदिगाम, वीरावाह जे सवें ॻोठनि ऐं वांडियुनि में पीअण जे पाणीअ जो बहिरान शिदत इख़्तियार करे वियो आहे, जंहिं करे इलाइक़े वासी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। जॾहिं त औरतुनि ऐं मर्द केतिरा ई किलोमीटर पंधु करे मथे ते दिला ऐं थांव खणी पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। ॿिए पासे नंगर पार्कर वासियुनि मोहम्मद कासिम खोसो, फैज़ खोसो, अब्दुल सत्तार खोसो, नसरुल्ला शेख, अला बचायो, मनसिक हबीबुल्ला, मोहम्मद अली, असगर अली, सिकंदर अली, गुणेसो, शाहनवाज़, वसायो, बुशारत, वहीद ऐं ॿियनि चयो त हींअर सां ई पीअण जे पाणीअ जो बहिरान शिदत इख़्तियार करे वियो आहे। अञा त ऊन्हारे जा 4 महीना वॾी मुश्किल सां बग़ैर पाणीअ जे गुज़रंदा। हिननि चयो त कुझु ॾींहं खां पोइ शदीद गर्मियूं थींदियूं, तीअं पाणी न मिलण सबबि झंग जा पखी, जानवर, मोर, हिरण, रोझ ऐं ॿिया जानवर तोड़े पखी बि उंज विघे मरण शुरू थी वेंदा। नंगर पार्कर वासियुनि MNA फरियाल टालपुर, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां मुतालबो कयो त नंगर पार्कर वासियुनि सां कयल वाइदा जल्द वफ़ा कयो वञे। शहर तोड़े ॿाराड़ीअ जे ॻोठनि में जल्द पीअण जे पाणीअ जी सहूलियत मुहैया कई वञे। हैदराबाद मां बि असां वटि अहम ख़बर आहे त सिंधी अदबी संगत पारां सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण समेत कराची, हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में अफ़गानियुनि, बर्मिन, बिहारियुनि ऐं ॿियनि धारियुनि खे सिंध जा क़ौमी सुञाणप कार्ड ठाहे ॾियण, सिंध में गैर सिंधी आबादकारी ऐं ॿियनि इज्तमाही ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी एहतियाती मुज़ाहिरा कया विया। उन सिलसिले में दड़ो में अॻूणे मरकज़ी सेक्रेटरी जनरल यूसुफ सिंधी, उर्स ओठो, अवामी तहरीक जे अज़ीज़ मेमण, प्रेस क्लब दड़ो जे सदर एजाज़ अख्तर मेमण, PP शीनबे जे हबीबुल्ला मेमण, PP
पेटे अलफ जे सुमार शाह, रतोदेरो में नाले वारे शाइर सैयद राजा गज़नफर अली शाह, साकी अबड़ो, मल्हार सिंधी, खिपरो में हाजी शाद राजड़, ज़ाकिर शर, इमाम बख्श मंगरियो, शाहपुर चाकर में रज़ा डाहरी, काउंसलर वफ़ा सिंधी, इस्लाम कोट में पीर गुलाम जान सरंदी, निदलाल मेघवाड़, जरवार में गुलाम सरवर गबोल, आजिज गबोल, ठारू शाह में शाहिद राजपर, ज़हीर अहमद सुमरो जे अॻुवाणीअ में रैलियूं कढी मुज़ाहिरा कया विया। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो, हज़ारे साल क़दीम सिंधी ज़बान सां बखियाईअ वारो रवियो रखियो आहे। हिंदुस्तान में सिंधी ॿोलीअ खे अॼु बि क़ौमी ॿोलीअ जो दर्जो मिलियलु आहे, पर असांजे हुकुमराननि उर्दूअ खां अलावा सिंधीअ समेत ॿियनि समूरियुनि ॿोलियुनि खे सरकारी तौरु क़ौमी ॿोली मञण खां इनकार करे छॾियो आहे। हिननि चयो त सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ कराची, हैदराबाद ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदड़ समूरनि गैर मुल्कियुनि खे शनाख़्ती कार्ड ठाहे खेनि सिंध जो शहरी करार ॾियण जी ख़तरनाक साज़िश सटी वई आहे। हिननि मुतालबो कयो त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾेई सिंध में रहंदड़ समूरनि गैर मुल्कियुनि जा शनाख़्ती कार्ड रद्द कया वञनि। बदीन मां बि असां वटि अहम ख़बर आहे त बदीन ज़िले में 35,000 खां वधीक माण्हू टीबी जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुअण जो इंकशाफ थियो आहे। टीबी जे आलमी ॾींहं ते कंसल्टेंट फाउंडेशन जे सेमिनार में रीजनल ऑफिसर डॉक्टर अब्दुल हक चयो त ज़िले जे 18 लख खां वधीक आबादीअ में हेल ताईं 35,000 माण्हू टीबी जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुअण जी तस्दीक थी वई आहे। हिन चयो त पाकिस्तान जी आबादीअ जो 5% टीबीअ जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे ऐं बर वक़्तु इलाज न थियण करे हर साल केतिरा ई माण्हू अजल जो शिकार थी वञनि था। उन मौक़े ते DHO बदीन डॉक्टर महबूब ख्वाजा चयो त जिस्मानी कमज़ोरी ऐं सिगरेट वापराइण सबबि टीबी जो मूज़ी मर्ज़ तेज़ीअ सां वधी रहियो आहे, जंहिंजे लाइ समाज में रहंदड़ समूरनि तबक़नि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे त जीअं मूज़ी मर्ज़ खां पाण बचाए सघिजे। सेमिनार में वॾे अंग में सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरियुनि शिरकत कई। कोटड़ीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त कोटड़ी वासियुनि सिंधू दरिया में ताज़ो पाणी डाउन स्ट्रीम में न छोड़ करण, दरिया में इलाइक़नि जो गंदो पाणी छॾण ऐं शहरियुनि खे पीअण जो साफ़ पाणी न ॾियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। रेलवे कॉलोनी खानपुर जे रहवासियुनि, औरतुनि, मर्दनि, ॿारनि पारां यूथ वेलफेयर सोसाइटी जे कारकुननि खानपुर खां रैली कढी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुची धरणो हयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे ख़ालिद हुसैन मैसर, लोंग खान ख़ासकली, हफ़ीज़ुल्लाह सुमरो, ग़ुलाम हुसैन पंवर, आसमा शाह, ज़किया सरदार, शबीर बंग ऐं ॿियनि जो चवणो हो त कोटड़ीअ जे 4 लख आबादी सिंधू दरिया जो पाणी वापराए। हिन वक़्तु दरिया जो पाणी बदबूदार थी चुको आहे। दरिया में कोटड़ी खां हेठि ताज़ो पाणी नथो छॾियो वञे, जॾहिं त हैदराबाद, काज़िमाबाद, हुसैनाबाद, कोटड़ी शहर जे आबादियुनि जे गटरनि जो पाणी दरिया में छोड़ कयो पियो वञे। उन करे दरिया में पाणी साओ थी ख़राब थी वियो आहे, जेको बिना ट्रीटमेंट जे माण्हुनि खे सप्लाई करण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। हिननि चयो त दरिया जे रहम जुगी हालत आहे। हिन मुंद में दरिया सदाईं तार वहंदो हो, पर 15 सालनि खां ॼण त दरिया सां दुश्मनीअ करे कोटड़ी में पाणी नथो छॾियो वञे। उन करे कोटड़ीअ खां हेठि आबादी तबाह ऐं बर्बाद थी वई आहे ऐं हाणे पीअण जो पाणी बि नथो मिले। हिननि चयो त कोटड़ीअ जा समूरा फिल्टर प्लांट ख़राब आहिनि। दरिया में मेंहों वहिंजण ऐं गटरनि जो पाणी छोड़ करण ख़िलाफ़ कलम 144 लागू कयो वञे। हिननि मुतालबो कयो त वफ़ाक़ सरकार कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी छोड़ करे ऐं सिंध सां सरकार ऐं ज़िले इंतज़ामिया कोटड़ी वासियुनि खे साफ़ पाणी फराहम करे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कंदासीं। नओं दुंबालो मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त नओं दुंबालो जे अगवा कयल छोकिरीअ बाज़ियाब न थी सघी। वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। सुमार पंवर, सूरमा पंवर अगवा थी। ॻोठ किरड़ पंवर मां 2 ॾींहं अॻु लतीफ़ा धी बि अगवा कई वई। हिननि मुतालबो कयो त सुमार धी पंवर ऐं लतीफ़ा खे जल्द बाज़ियाब कराए घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। लाड़काणे मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त लाड़काणे में पॉपुलेशन खातो NGO में ज़िम करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लाड़काणे ऐं कंबर
शहदादकोट ज़िले जी औरत ऐं मर्द मुलाज़िमनि प्रेस क्लब ॾाढो सख़्तु एहतियाजी मुज़ाहिरो कयो ऐं चयो त पॉपुलेशन खाते खे NGOs में ज़िम करण वारो फ़ैसिले ख़िलाफ़ आहियूं। हिन चयो त हिकु त मरातूं न पियूं ॾिनियूं वञनि, मथां खाते खे NGOs हवाले करण जो फ़ैसिलो थियो आहे। खाते खे NGOs हवाले करण वारो फ़ैसिलो वापसि वठी खाते में बहितरी आणण लाइ उमरकोट मां असां वटि अहम ख़बर आहे त उमरकोट में डूंगराणी हाउस ते BLF जो कन्वेंशन थी गुज़रियो, जंहिंमें उमरकोट, थरपारकर ऐं मीरपुर ख़ास जे मज़दूरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मज़दूर जे बिरादरीअ जे मेड़ाके में ख़िताब कंदे BLF जे सदर मीर मलक मोहम्मद टालपुर चयो त मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ ॾिना वञनि। मज़दूरनि जो पघर मुल्क जो तरक़ीअ जो बुनियाद रखे थो। नाले वारे समाजी अॻवान BLF सिंध जे नाइब सदर मेवाराम डूंगराणी ख़िताब कंदे चयो त मज़दूरनि हारियुनि खे उन्हनि जा बुनियादी हक़ ॾियण सां गॾु उन्हनि खे संदुनि पोरे जी उजरत फौरी तौर ते अदा कई वञे। लेबर कोर्टूं सिंध जे हर ज़िले में क़ाइमु करे मज़दूरनि जा मसइला फौरी तौर ते उकलाया वञनि। मज़दूरनि जी जिदोजहद मुल्क जी तरक़ीअ में करंगे जी हॾी बराबरि हैसियत रखे थी। डामरोमल मेघवाड़ ख़िताब कंदे चयो त मज़दूरनि हमेशह हक़ जी सच जी राह ते हलंदे पंहिंजे मुल्क जे अवाम जी ख़िदमत कई आहे, पर अॼु बि उहे पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम आहिनि। उन्हनि लाइ मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ ॾिना वञनि। मज़दूरनि जे ॿारनि खे मुफ़्त तइलीम, सिहत, इंश्योरेंस जी सहूलियत ॾियण सां गॾु फ़ौत थींदड़ मज़दूर जे ॿारनि ऐं वालिदैन खे फौरी इमदाद ऐं रिलीफ ॾिनो वञे। अमोल अखदास उर्फ़ फौजी ख़िताब कंदे चयो त का बि क़ौम एसि ताईं तरक़ी नथी करे सघे जेसि ताईं हितां जे मज़दूरनि ऐं हारियुनि खे उन्हनि जा हक़ नथा ॾिना वञनि। उन लाइ मज़दूरनि ऐं हारियुनि खे उन्हनि जा बुनियादी हक़ ॾिना वञनि। लेबर डिपार्टमेंट खे फ़ाल कयो वञे ऐं जिते बि मज़दूरनि जा मसइला आहिनि उहे ज़िली सतह ते कमेटियूं तश्कील ॾेई हल कया वञनि। ख़ासि तौर ते भठा मज़दूरनि जे हक़नि जे हवाले सां कमु कयो वञे जेके भठे मालिकनि जे ज़ुल्मनि जो शिकार आहिनि ऐं चमड़ीअ जे बीमारीअ जे वर पिया चढ़नि। हिन लाइ हुकूमत फौरी नोटिस वठे। उन मौक़े ते सदर भठा महाज़ मोती मेघवाड़ चयो त BLF जी जिदोजहद रंग वठी ईंदी ऐं भठे जे मज़दूरनि जा मसइला फौरी तौर ते हल कबा। जेके बि भठा मालिक मज़दूरनि ते ज़ुल्म कनि था, जबरी पोरियो वठनि था, सिरनि जे कटौती कनि था, कानूनी सिरनि जो रेट नथा ॾियनि, तिन ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। उन मौक़े ते चंद्र कुमार, मोहन लाल मेघवाड़, तामल मेघवाड़, मलूक भील, पिरभू ऐं ॿियनि मज़दूरनि जे मसइलनि ते पंहिंजा पंहिंजा वीचार वंडिया। सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में जदीद सहाफ़त जो इनक़लाबी रुख़ पेश कंदड़ नामवर सहाफ़ी हिदायत मंगीअ जी किताब सभु पसंदा पार जी महूरती तक़रीब थी गुज़री। महूरती तक़रीब जी रिपोर्ट तरतीब ॾिनी आहे हफ़ीज़ चांडियो। नामवर सहाफ़ी हिदायत मंगीअ जी किताब सभु पसंदा पार जे महूरती तक़रीब जी रिपोर्ट में लिखे थो त लाड़काणे में सिंध जे नाले वारे अदीब लतीफ़ शनास ऐं बेबाक सहाफ़ी मरहूम हिदायत मंगीअ जे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाइरीअ बाबति लिखियल तहक़ीक़ी मज़मूननि जी किताब सभु पसंदा पार जी महूरत तक़रीब सिंध अदबी संगत शाख लाड़काणे तरफ़ां आर्ट काउंसिल जे भिटाई अदबी हाल में थी गुज़री, जंहिंजी सदारत सिंधी अदबी संगत जे सिंध जे सेक्रेटरी जनरल अहमद सोलंगी कई। जॾहिं त महिमाननि में नाले वारो अदीब, नक़ाद ऐं मुहक़िक़ ताज जोयो, आज़ाद अनवर कांदड़ो, प्रोफेसर मोहम्मद अली पठान, प्रोफेसर मुख़्तियार समू, डॉक्टर एहसान दानिश ऐं ॿिया शामिल हुआ। स्टेज ते वेठल सिंध जे नामवर अदीबनि खे गुलनि जहिड़नि मासूम ॿारड़नि सुरहान अज़ीज़, आगम अब्बासी, रोमान अज़ीज़ ऐं ॿियनि शाह हिदायत मंगी जा किताब तोहफ़े में ॾिना, जंहिं बैदि उन्हनि गुलनि जहिड़नि ॿारड़नि सां गॾिजी किताब जी महूरत कई वई। उन मौक़े ते हिन सदारती ख़िताब कंदे सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल अहमद सोलंगी चयो त शाह अब्दुल लतीफ़ सिंध जो हक़ीक़ी रहबर आहे। भिटाई पंहिंजे शाइरीअ में आर्ट जे समूरनि चाशनियनि खे पंहिंजी तख़लीक़ी हुनर ऐं हुस्न सां पेश कयो आहे। हू आलमी तख़लीक़ शाइरीअ जे रंग मंच जो शहज़ादो आहे। शाह अब्दुल
लतीफ़ भिटाई सिंध जो पैगंबर ऐं भागवंद शाइर आहे। तंहिं करे मुहक़िक़नि खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे उन्हनि हैसियतुनि खे नज़र में रखी मथसि तहक़ीक़ करणु घुर्जे। हिन चयो त हिदायत मंगी भिटाई जो वॾो आशिक़ हुयो, जंहिं प्यार जो पोहरियो करे मन में मोहबत जा रंडा रोड़े। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे शाइरीअ ते शानदार तहक़ीक़ी मज़मून लिखिया आहिनि, जेके सभु पसंदा पार किताब में शामिल आहिनि। हिन पंहिंजे मज़मूननि ज़रिए भिटाई सरकार जे शाइरी फ़न ऐं फ़िक्र ते तहक़ीक़ कंदड़नि खे नवां दग ॾिना आहिनि, जिन ते मौजूदा दौर जा मुहक़िक़ वधीक तहक़ीक़ कनि। हिन चयो त अज़ीम इंसाननि जी तख़लीक़ पोहरे ते तहक़ीक़ हक़ीक़त में रियासत कंदी आहे। जीअं शेक्सपियर ऐं ॿियनि आलमी शाइरनि ते तोड़े मुफ़क्किरनि ते संदुनि मुल्कनि जूं हुकूमतूं तहक़ीक़ी कम कराए रहियूं आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ ते अञा ताईं हितां जे रियासत तरफ़ां तहक़ीक़ी कम न करायो वियो आहे, पर जॾहिं बि रियासत अहिड़ो कमु कयो तॾहिं असां दुनिया खे ख़बर पवंदी त अब्दुल लतीफ़ भिटाई केतिरे आला दर्जे जो शाइर आहे। बरख़ादीब शाइर ताज जोयो ख़िताब कंदे चयो त लाड़काणो हमेशह साझा ऐं शऊर जो मर्कज़ रहियो आहे। लाड़काणे जी धरतीअ ते अहिड़ियुनि शख़्सियतनि जनम वरितो आहे जिन पंहिंजे कम ज़रिए सॼी दुनिया में नालो रोशन कयो आहे। हिदायत मंगी बि अहिड़ियुनि शख़्सियतनि मां हिकु आहे जंहिं सिंधी सहाफ़त, अदब ऐं तहक़ीक़ जे शोबनि में तमामु घणियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि। हू सिराज मेमन जे उन सथ में शामिल हुयो जंहिं फ़कीर मोहम्मद लाशारी, दस्तगीर भट्टी ऐं ॿिया सहाफ़ी शामिल हुया, जिन जदीद सिंधी सहाफ़त जो इनकलाबी रुख़ पेश कयो ऐं सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ जानबदार थी बहादुरीअ सां पंहिंजूं पेशेवराणियूं ज़िम्मेवारियूं अदा कयूं। हिन चयो त हिदायत मंगी किताब सभु पसंदा पार जी अहमियत ऐं हैसियत हज़ारे मुहक़िक़नि जे PhD तहक़ीक़ जे बराबरि आहे ऐं संदसि हीअ किताब ॿुधाए थो त भिटाईअ ते तहक़ीक़ करण जा 30 तरीक़ा आहिनि। हीअ किताब ईंदड़ नसुल लाइ रहनुमाई जो किरदारु अदा कंदो। नाले वारे शाइर, नावल निगार, ड्रामा नवीस प्रोफेसर मोहम्मद अली पठान ख़िताब कंदे चयो त भिटाई जेतिरो ज़ाहिर आहे ओतिरो ई लिखियलु आहे। उन करे अॼु बि इहा दावा नथी करे सघिजे त कोई भिटाईअ खे मुकमल तौरु समझी सघे थो। हिदायत मंगीअ जे किताब सभु पसंदा पार में शामिल मज़मून नंढा आहिनि, पर उन्हनि में हिदायत मंगीअ वॾी काइनात समाई आहे। प्रोफेसर मुख़्तियार समूह ख़िताब कंदे चयो त हिदायत मंगी पंहिंजी ईमानदारीअ वारी तबियत हुजण करे साम्हूं थींदड़ कंहिं बि ग़लति अमल खे बर्दाश्त न करे सघंदो हो, पर चङो कमु करण लाइ कंहिं बि हद ताईं वञी सघंदो हो ऐं सुठो कमु कंदड़नि जो सहकारी बणिजी वेंदो हो। हिन पंहिंजे भिटाईअ ते लिखियल मज़मूननि में उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त पढ़ंदड़ भिटाईअ जी शाइरीअ मां पाण भिटाईअ खे ॻोल्हीनि ऐं ॾिसनि त भिटाई चाहियो ऐं छा चवणु चाहे पियो। हिन पंहिंजे तहक़ीक़ में हवाला ॾेई साबित कयो आहे त भिटाई 16 सालनि जी उमिरि ताईं उन दौर जे इदारनि में इल्मु हासिल कयो। आज़ाद अनवर कांधड़ो चयो त हिदायत मंगी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पारखू सचो सहाफ़ी ऐं सिंधी अदबी संगत जो मुतहरिक कारकुन हुयो। संदसि अदबी ऐं सहाफ़ती ख़िदमतुनि एवज़ खेसि हमेशह यादि रखियो वेंदो। डोकरी तहलके खे इहो एज़ाज़ हासिल आहे त हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जा शारे तमामु घणा पैदा थिया आहिनि, जिन में हिदायत मंगी जो नालो बि सरपरस्त आहे। इन शाह जे सुरनि जे फ़िक्री हवाले सां बेहद आसान अंदाज़ में तशरीह कई आहे। उन करे आम माण्हूअ लाइ भिटाई जो सम्झणु सणाओ बणिजी वियो आहे। तक़रीब में सिंधी अदबी संगत लाड़काणे शाख जे सेक्रेटरी आदिल अब्बासी, डॉक्टर बदर धामराओ, डॉक्टर एहसान दानिश, अनवर डंगड़ाई, फ़कीर मोहम्मद सिंधी, मुज़फ़र मंगी, ईसा मेमन, अज़ीज़ मंगी, अली बख्श पठान, खलीक मेमन ऐं ॿियनि शाइरनि अदीबनि हिदायत मंगीअ जे शख़्सियत, फ़न ऐं फ़िक्र ते रोशनी विझंदे चयो त हिदायत मंगी घण रुखी शख़्सियत जो मालिक हुयो। हिन सहाफ़ी, शाइर, अदीब, मुहक़िक़, रेडियो ब्रॉडकास्टर भिटाईअ जे शारे हुजण समेत पंहिंजी शख़्सियत जे समूरनि पहलुअनि सां
भरपूर नमूने निभायो, जंहिं करे अॼु बि दुनिया खेसि यादि करे थी। संदसि लाइक फर्ज़ंद अज़ीज़ ऐं हफ़ीज़ के जस आहे, जिन हिदायत मंगीअ जे लिखड़नि खे सालुनि खां सांढियो ऐं तरतीबवार किताबी सूरत में आणे सिंध जे अदबी ख़ज़ाने में सुठो वाधारो करे रहिया आहिनि। तक़रीब में लाड़काणे, ॾोकरी, बाढ, बाकराणी, रतोदेरो, कंबर, शहदाद कोट समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल शाइरनि, अदीबनि, सान्या वंदनि वॾे अंग में शिरकत कई। महूरती तक़रीब में सिंध जे कुंड कुड़छ खां दानिश्वर, अदीब ऐं शाइर शामिल हुया, जिन में मिठल चांडियो, ख़ालिद चांडियो, हफ़ीज़ चांडियो, कासिम केहर, मुसव्वर हुसैन, उस्ताद ख़ालिद, रिज़वान गुल, रियाज़त बुरड़ो, सिकंदर शेख, अयूब गाद, खावर कबूलाई, बदर अंसारी, मोहम्मद साले अब्बासी, शेख फराज़ी, शहमीर सुमरो, ग़ुलाम मुजतबा घांगरो समेत सवें माण्हुनि शिरकत कई। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां जे समातुनि जे नज़र असां कईसीं अॼु जी ही अहम रिपोर्ट, जेका तरतीब ऐं तहरीर कई हुई हफ़ीज़ चांडियो। रिपोर्ट जदीद सिंधी सहाफ़त जो इनकलाबी रुख़ पेश कंदड़ नामवर सहाफ़ी हिदायत मंगीअ जी किताब सभु पसंदा पार जे महूरती तक़रीब हुई। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे अवां जे समातुनि जे नज़र कंदा था हलूं अॼु जो अहम चूंड मज़मून। अॼु जो अहम चूंड कालम असां चूंड कयो आहे अख़्तर हफ़ीज़ जो, ऐं उनजो उनवान आहे मुल्की हालतूं ऐं सियासी तजुर्बा। अख़्तर हफ़ीज़ पंहिंजे कालम में लिखे थो त कुझु ॾींहुं अॻु मुल्क जे नाले वारे कालम नवीस ऐं सहाफ़ी वसतुल्ला ख़ान पंहिंजे हिकु कालम में लिखियो हो त रियासत हलाईंदड़ अञा ताईं इहो तय न करे सघिया आहिनि त खेनि कहिड़ो हुकूमती निज़ाम खपे। जेकॾहिं उन्हनि खे आमरियत खपे त मुकमल आमरियत हुजणु घुरिजे, जेकॾहिं जमहूरियत या जमहूरी निज़ाम खपे त पोइ उहो तय कयो वञे। उन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे जेकॾहिं मुल्क जे समूरी सियासी तारीख़ ते नज़र डोड़ाइजे त ख़बर पवे थी त शायदि ई 70 सालनि मां को अहिड़ो साल हुजे जंहिंमें मुल्क जे सियासी तौरु इंतिज़ाम कारीअ वारे निज़ाम ते तजुर्बा करण जी कोशिश न कई वई हुजे। पर मुल्क लेबॉर्ट्रियूं न हूंदा आहिनि, इहे जोग्राफ़ी हदुनि में हिकु अहिड़ी ज़मीन हूंदा आहिनि जिन खे आइन, क़ानून ऐं बहितर इंतिज़ाम कारी वसीले हलायो वेंदो आहे। परवेज़ मुशरफ जहिड़े बदतरीन आमर मां जान छुटी त इहो अहसासु थियणु लॻो त इहे इक़्तिदार में रहंदड़ सियासी पार्टियूं जिन आमरियतुनि में सदाईं हिक ॿिए सां कुलो कुल्हे में मिलाए जेका वेड़ कई आहे, उन जो फल हिन मुल्क जे अवाम खे जमहूरियत खे वधीक मज़बूत करण जी शिकल में मिलंदो। पर असल मसइलो उहो थी पियो आहे त असां वटि सियासी पार्टियूं इक़्तिदार में रहण वारे अमल खे ई जमहूरियत सम्झनि थियूं। तंहिं करे जंहिं जमहूरियत लाइ जेके जमहूरी सोच रखंदड़ माण्हू कोशिशूं करे रहिया आहिनि, इहा अञा हासिल न थी सघी आहे। खणी जो हिंदुस्तान जे विरहांगे ऐं पाकिस्तान जे ठहिण में सियासी माण्हुनि जी जिदोजहद शामिल आहे। इहे सिविलियन ज़हन ई हुआ जिन पाकिस्तान ठाहिण लाइ कोशिशूं कयूं, पर मुल्क ठहिण खां वठी जहिड़ीअ रीति सिविलियन खे कमज़ोर कयो वियो ऐं उन्हनि खे जहिड़ीअ रीति दीवार सां लॻायो वियो आहे, उन खां पोइ फ़क़ति इस्टेब्लिशमेंट ई हिन मुल्क ते क़ाबिज़ आहे, जेका वॾे वक़्त खां मुल्क खे पंहिंजी मर्ज़ीअ सां हलाइण जा जतन करे रही आहे। जॾहिं त उन्हनि जा हामी सियासत जे शोबे खां वठी अदब तोड़े सहाफ़त में वॾे अंग में मौजूदु आहिनि, जेके न फ़क़ति उन जे शान में नवां नवां इस्तिलाहात मुतारिफ़ कराईंदा रहंदा आहिनि, पर खेनि लॻंदो आहे त इस्टेब्लिशमेंट जा नुमाइंदा कंहिं मसीहा जे रूप में निर्वार थिया आहिनि। तंहिं करे हर पासे खां उन्हनि जी साराह जा ढुक भरिया वञनि ऐं खेनि उन ॻाल्हि जो यकीन ॾियारियो वञे त उहे ई हिन मुल्क जे अवाम लाइ उमेदुनि जो आख़िरी किरणूं आहिनि। उन्हनि वटि ई मुल्क जे हर मसइले जो हल मौजूदु आहे। ताज़ो ई 18हीं तरमीम जे वापसी ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे बंदि करण जूं तयारियूं बि मंज़र आम ते अची रहियूं आहिनि। 18वीं तरमीम पीपल्स पार्टीअ जे उन दौर में कई वई हुई जॾहिं आसिफ ज़रदारी सदर हो, जंहिंमें कंक्रीट लिस्ट खे ख़तमु कयो वियो हो। सूबनि खे
वधीक इख़्तियार ॾिना विया हुआ, जंहिं मूजिबि आइन खे मुअतल करणु गद्दारी लेखी वेंदी, मालूमात ताईं रसाई माण्हुनि जो बुनियादी हक़ आहे, ॿारनि खे तइलीम मुफ़्त ॾिनी वेंदी, सदर खां 58 2B तहत असेंबलियूं टोड़ण जो अख़्तियार वापसि वरितो वियो आहे। जिते बि को आइबी ज़ख़ीरो तामीर कयो वेंदो, उन लाइ वफ़ाक़ सूबनि सां मुशावरत लाइ पाबंद हूंदी। तेल ऐं गैस जहिड़नि वसीलनि जो अख़्तियार सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में गॾियल हूंदो। अहिड़ीअ रीति ॿियूं केतिरियूं ई अहम ॻाल्हियूं 18 तरमीम में शामिल कई वयूं आहिनि, जिन सां इहो तासुर मिले थो त सूबनि खे इख़्तियार कुझु बहितर अंदाज़ में मिली विया आहिनि। पर इहा तरमीम हाणे हज़म न थी रही आहे। उन हवाले सां काल पीपल्स पार्टीअ जे सीनियर अॻवान रज़ा रब्बानीअ जो बयान बि साम्हूं आयो आहे, जंहिंमें हिन चयो आहे त जेकॾहिं सूबनि खां इहे इख़्तियार वापसि वरिता विया त तबाही ईंदी। हूअं त 18 तरमीम खे वापसि वठणु ऐं उन लाइ का नई तरमीम आणणु काफ़ी ॾुखियो अमल आहे, पर पाकिस्तान में कुझु बि मुमकिन आहे। उन जे हिकु झलक असीं हाणोकिन सीनेट चूंडनि में ॾिसी चुका आहियूं, जंहिं लाइ वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी बि नेठ बुड़क ॿाहिरि कढी त संजराणी विकिरो थियल वोटनि ते चेयरमैन थियो आहे, छाकाणि त सेनेट में जहिड़ीअ रीति वोट विधा विया ऐं जहिड़ीअ रीति वोट ख़रीद कया विया आहिनि, उन मां इहो ई लॻी रहियो आहे त कहिड़ीअ रीति हिन मुल्क जी सियासी निज़ाम खे हलाइण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। मुल्क जो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ हुजे या शाहिद ख़ाक़ान अब्बासी, पर ज़रूरी उहो आहे त जंहिं जमहूरियत जो दावाऊं असां जूं सियासी पार्टियूं आहिनि, उहे कहिड़ीअ रीति जमहूरियत जा फल अवाम ताईं पहुचाइनि थियूं। उन करे अॼु जॾहिं नवाज़ शरीफ़ इहे दावो करे रहियो आहे त खेसि पुट खां पघार न वठण जे ॾोह में नाअहल करे वज़ारत उज़मा तां हटाए वियो आहे, त इहो मरहलो ईअं ओचितो न आयो आहे, पर उन मरहले ते पहुचण लाइ नवाज़ शरीफ़ पाण बि उन अदलीअ जो दर खड़काईंदो रहियो आहे ऐं शायदि असांजा सियासी अॻवान इंसाफ़ जी माना पंहिंजे हक़ में फ़ैसिलो अचण खे सम्झनि था। आलमी सतह ते जेका सूरत हाल तयारु थी रही आहे ऐं ख़ासि तौर ते ॾखण एशिया में मुल्कनि विच में जेका सूरत हाल आहे, उन में असांखे उहो तय करिणो पवंदो त असीं केॾांहुं वञणु था चाहियूं। अॼु जॾहिं सऊदी अरब पंहिंजूं समूरियूं पुराणियूं रिवायतूं ख़तमु करे हिकु जदीद दुनिया जो हिसो थींदे औरतुनि जी आज़ादी ऐं नए सियासी समाजी मुआहदे ॾांहुं वधी रहियो आहे, त उन जा लाॻापा भारत सां वधीक बहितर थींदे नज़र अची रहिया आहिनि। बाजवा डॉक्टराइन जी ॻाल्हि कंदड़ उहो बि चवनि था त हू पंहिंजे पाड़ेसरी मुल्क सां बहितर लाॻापा रखणु चाहे थो। इहा भिने बहितर सोच आहे, ईअं थियण बि घुरिजे, पर छा रुॻो पाड़ेसरीअ सां बहितर लाॻापा रखी मुल्क खे बहरान मां कढी सघिजे थो। अॼु जॾहिं ईरान, अफ़गानिस्तान ऐं भारत पाण में हर मामले ते गॾु नज़र अची रहिया आहिनि, त असीं अफ़गानिस्तान ऐं भारत जे ॿिनि वेझो हूंदे बि मामलनि खे बहितर न पिया करे सघूं। मुल्क अंदरि जेके घरू मसइला आहिनि, उहे त वॾे वक़्त खां हल न थी सघिया आहिनि, बहितर वधी रहिया आहिनि। हिते न फ़क़ति सिविल मिलिटरी लाॻापा बहितर करण जी ज़रूरत आहे, पर आलमी सतह ते बि हर हवाले सां घणो कुझु बहितर करण जी ज़रूरत आहे। हीअ दुनिया हर हवाले सां ॻंढियलु आहे, उन करे को बि मुल्क आलमी तब्दीलियुनि खां कंहिं बि रीति बची नथो सघे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम चूंड कालम अख़्तर हफ़ीज़ जो तहरीर थियल हुयो। अख़्तर हफ़ीज़ जे हिन कालम जो मज़मून हुयो मुल्की हालतूं ऐं सियासी तजुर्बा। अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन